الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وآتوا النساء صدقاتهن نحلة فإن طبن لكم عن شيء منه نفسا فكلوه هنيئا مريئا صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में रहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सिपारो नंबर 4 सूरत निसा आयत नंबर 4। अल्लाह तबारक व ताला गुज़रियल आयतुनि में यानी सूरत निसा जे पहिरियनि 3 आयतुनि में पहिरीं आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे मुखातब थींदे ख़ौफ़ दिल जे अंदरि रखण जी तलक़ीन कई आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदव त तव्हां क़ुर पाक में ॿुधायल अहकाम जे मथां अमल करे सघंदव। ख़ुदा जो ख़ौफ़ न हूंदो, बेख़ौफ़ थी करे ज़िंदगी गुज़ारींदव त कोई अमल तव्हां खां दुरुस्त सिमत में न वेंदो। पराए हक़ फवाइण खां, नाजाइज़ी नाइंसाफ़ी ज़ुल्म करण खां तॾहिं बचंदव जॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदव दिल जे अंदरि। ऐं क़यामत जे ॾींहुं पाण बि ख़ुदा जे आॾो बीही करे हिसाब किताब ॾियणो अथव, इहो मंज़र दिल जे अंदरि रखंदव त। पहिरीं आयत में इहो ख़ौफ़ ॿुधायो वियो। ॿिए नंबर आयत में अल्लाह तबारक व ताला ॿुधायो त यतीमनि जो माल कंहिं बि तरह सां ज़ाया न कयो, फबायो बि न, तब्दील बि न कयो, कंहिं बि तरह सां खाइण जी का नियत का तरतीब न ठाहियो। जे ठाहियव काई अहिड़ी तरतीब कंहिं बि टल चालाकी सां यतीमनि जो माल खाधो आहे, यादि रखो इहो चुकाए करे ॾियणो पवंदो आहे। ऐं जंहिं महिल चुकाए ॾींदव उन वक़्तु उनजी क़ीमत तमामु घणी हूंदी, तव्हांजे ॾियण खां घणी हूंदी। 3 नंबर आयत में अल्लाह तबारक व ताला यतीम छोकरनि ऐं औरतुनि सां निकाह जे मुतालिक़ तलक़ीन कंदे बयान फरमायो त कुझु माण्हू यतीम छोकिरियूं निकाह में इन जे करे ई रखंदा आहिनि त उनजो माल असां फबाए वञूं। ऐं इन ई आयत जे ॿिए हिसे में अल्लाह तबारक व ताला हिन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो हो त निकाह जे अंदरि घणे तादाद में औरतूं रखणु इहो मक़सदु न आहे। 4 रखो, चइनि खां मथे न रखो, तादाद एतिरो इजाज़त आहे 4 जी बस। पोइ उहे बि तॾहिं जॾहिं इंसाफ़ सां हली सघो त, न त हिकिड़ी बि काफ़ी आहे। कुझु माण्हू त हिकिड़ीअ ते बि नाजाइज़ी ऐं तसलुत कंदा रहंदा आहिनि। आयत जे अंदरि ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त शादी कयो त उन जे हक़नि हुकूकनि खे अदा करण जी पहिरियां पंहिंजे अंदरि सघ ॾिसो त आहे, जे आहे त पोइ कयो, जे न आहे त बानियूं उन ज़माने में हूंदियूं हुयूं। अॼोके ज़माने में चूंकि बानियूं कोन्हनि त पोइ रोज़ा रखो, जेसि ताईं वरी तव्हां में माली हैसियत पैदा थिए जो घर जे हुकूकनि खे अदा करे सघो, पोइ वरी शादी कजो। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला औरतुनि जे महर जे मुतालिक़ बयान फरमायो आहे। पुराणे ज़माने में ज़रा ख़राबी हीअ हुई त औरतुनि जे हक़ महर खे केतिरनि ई तरीक़नि सां फबायो खाधो वेंदो हो। मसलन उन में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे निकाह जी इजाज़त उमूमन पुराणे ज़माने खां वठी औरत खे पाण खे पंहिंजे पीउ माउ खे छॾे करे वञी पाण निकाह करे, इहा पुराणे ज़माने खां वठी इजाज़त कान हुई। वली को वारिस को वॾड़ो उनजे निगरानीअ में औरतूं निकाह कंदियूं रहियूं आहिनि। पोइ चूंकि इब्तिदा इस्लाम खां पहिरियां औरतुनि खे ज़रा इंसान जे हम शक्ल हिकु जानवर तस्वुर कयो वेंदो। कोई हुनजो माल मिल्कियत में हिसो कोन रखंदा,
मीरास में हुनजो कोई हिसो कोन हूंदो। माहवारी जॾहिं औरत खे अची वञे त उनखे भरिसां विहारणो ऐं हुन सां गॾु खाधो पीतो खाइण त परे रहियो, पर हुनखे ॾिसणु पसंदि कोन कंदा। उनजे हथ जो खाधो पीतो पचल खाइण पसंदि कोन कंदा। बल्कि हर घर में अहिड़े क़िस्म जूं खुॾड़ियूं ठहियल हूंदियूं जीअं असां वटि कुकड़नि ऐं कबूतरनि जा खुॾ ठहियल हूंदा आहिनि। पोइ माहवारी जॾहिं औरतुनि खे ईंदी त उन्हनि खुॾड़ियुनि में उछलाए छॾींदा। जेसिताईं पाकाई थिएसि वञी वेंदी सेंदी साफ़ थिए, पोइ उनखे ॾिसंदा, उनजे हथ जी का शइ पकल ठहियल कपिड़ो लटो धोतल पाईंदा खाईंदा। ऐं उनखे मानी टिकी बि सनलो सोराख हूंदो रोशनदान वांगुरु उतां सोरे लठ सां करे ॾींदा। वरी जेकॾहिं उहा औरत निकाह जे अंदरि कंहिं वटि अची वई, पोइ त निकाह बि वलियूं कराईंदो, पीउ चाचो ॾाॾो वॾो भाउ, अहिड़ी तरह सां मामो नानो वॾो जेको वारिस थी सघे उहो निकाह कराईंदो। पर निकाह में वॾियूं चालाकियूं कंदा। औरत जो हक़मार पंहिंजे ज़बान सां पाण मुक़ररु कंदा। अबा तोखे छोकिरी निकाह में ॾींदुसि, पर हेतिरो हक़मार वठंदुसि। छोकिरीअ खे ख़बर ई न, पाण वठी करे खाई वञनि। जेको वॾो हुजे उहो पाण हक़मार छोकिरीअ जो वठी खाई वञे। ॿी सूरत, कॾहिं कॾहिं वली न बि वठंदा हुआ, औरतुनि ते छॾींदा हुआ त पंहिंजो हक़मार तूं पाण वठिजांसि, बाक़ी हेतिरो असां मुक़ररु कयो आहे। पोइ हाणे मुड़ुस छा कंदा हुआ, औरतुनि ते दबाव विझंदा हुआ। पोइ औरत थी करे मूंखां हक़मार वठंदी, माण्हू सभु टोकींदा ऐं घर जे अंदरि हुनजे हक़मार वठण वारी ॻाल्हि खे रुसवाई वारे अंदाज़ में खणंदा। हीअ ॾिसो हाणे वरी हक़मार वठण जूं ॻाल्हियूं थी करे, जीअं औरत रुसवा थिए, ऐं हुनखे धमकाईंदा या हुनखे रुसवा करण जी कोशिशि कंदा। पोइ जीअं औरत पाण औरतो ई चवे त भला मूं हथ पटिया, हर भर जो मुंहिंजी रुसवाई थिए, मां वठां मूं ते लानताणो थिए, ॿिया सभु घर वारा मायूं मर्द औरतूं मूंखे घटि वधि ॻाल्हाइनि, लफ़्ज़ ॿुधणा पवनि मूंखे, तंहिं करे मूं वठण खां ई पचर छॾी। माना मजबूरन दबाव विझी करे औरत खां हक़मार माफ़ करायो वेंदो। या टी सूरत, जेकॾहिं कंहिंखे हक़मार ॾियणो बि हूंदो हो न, त किने मुंहं सां उछलाए करे वठ वञो वठ, कोन थो खपे मूंखे, अहिड़नि किननि लफ़्ज़नि सां उनखे ॾिनो वञे। ऐं पोइ वरी उन औरत सां ॻाल्हाइण ॿोलाइण में, खाइण पीअण में, ॾेती लेतीअ में रुख बि मुंहुं फुंडाए करे रखिजे, त जीअं उहा महसूसु करे त मां ग़लती कई हिन खां हक़मार वठी करे, पोइ बि कंहिं न कंहिं तरह सां वरी मूंखे वापसि मिले। इहे पुराणे ज़माने में औरतुनि जे हक़मार खे फबाइण जूं सूरतूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी आयत उन वक़्तु नाज़िल फरमाई वातुन निसा सदक़ातिहिन्न निहला, यादि रखो औरतुनि खे पंहिंजो हक़मार ख़ुशीअ सां ॾियो। इहो औरतुनि जो हक़ आहे, मर्द जे मथां लाज़िम आहे। औरत पंहिंजी पूरी जान जिस्म मर्द जे हवाले कंदी आहे, मर्द छा ॾींदो आहे? इहो हक़मार त आहे जेको औरत जे पूरे जिस्म जो मुआवज़ो आहे। ख़िदमतूं त अम्मा बि कंदियूं आहिनि, अम्मा बि कंदी आहे ख़िदमत, भेण बि कंदी आहे घर में, भाॼाई बि कंदी आहे, घर जी ख़िदमत, लटड़ो कपिड़ो खाधो पीतो, सफ़ाई सुथराई, हंधु बिस्तरो विछाइण विछाइण, थांव धोअण तिपण मानी, इहे सभु त ॿिया घर वारा भाती बि कंदा आहिनि। घर वारी बि जेकर उहो ई ख़िदमत जो कमु कंदी त पोइ उन में हिन में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? ख़ासि हिकिड़ी नोइयत आहे, औरत पंहिंजो पूरो जिस्म बि मर्द जे हवाले कंदी आहे मुड़ुस जे, उनजे एवज़ में उनजो हक़मार हूंदो आहे। तॾहिं चइबो आहे इहो हक़ आहे हिनजो, इहो वाजिबुल अदा आहे। पोइ इहो बि जेकर मर्द हिनजो खाई वञे, अल्लाह तबारक व तआला फरमायो यादि रखो वातुन निसा सदक़ातिहिन्न निहला, औरतुनि खे पंहिंजो हक़मार जेको तव्हां मुक़ररु कयो आहे उहो ख़ुशीअ सां ॾियो। फबायो न, खाओ न, ज़ोर ज़बरदस्ती न कयो, कंहिं बि तरह सां हुनखे फबाइण जी कोशिशि न कयो। ऐं निहला जो लफ़्ज़ चई करे ॿुधायो वियो त किने मुंहं सां बि न ॾियो, चटी सम्झी बि न ॾियो, बुरो सम्झी करे बि न ॾियो, ख़ुशीअ सां ॾियो। उहो बि त ख़ुशीअ सां तव्हांजे हवाले आहे न, पोइ तव्हां बि हुनखे पंहिंजो मुआवज़ो ख़ुशीअ सां ॾियो। पोइ ॿी सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाई फ़इन तिबन लकुम अन शैइन मिन्हु नफ़्सन, हा जेकॾहिं औरतूं पंहिंजे हक़मार मां का शइ ख़ुशीअ सां तव्हांखे छॾे थियूं ॾियनि। अब तूं ख़ुशीअ सां मूंखे हक़मार ॾियण थो चाहीं, ॾियण थो ॾिनो,
मूं ॼण वरितो, बसि ॿई हिकु आहियूं, कहिड़ो तोसां लेखाया हिसाब, ठीकु आहे, बसि तो ॾिनो मूं वरितो, सच पचो इन ॻाल्हि खे ज़बान ते न आणींदसि। उको मुको हक़मार जेकॾहिं माफ़ करे छॾे त बि सही, पर जेकॾहिं चवे थी त हक़मार में जेका मुंहिंजी मिल्कियत आहे उन मां अधु मूं तोखे छॾियो, बसि लेखो न आई, हिसाब न आई, पर कुझु मूंखे बि खपे, मूंखे पंहिंजे ज़रूरत में या मूंखे पंहिंजे अबे या अम्मा या कंहिं बि शइ जी ज़रूरत में ख़िदमत में अबे अम्मा खे ॾियणो आहे या कीअं मूं खपे थो, त अलाह से फरमायो मिनू नफ़्सन, उन हक़मार मां कुझु हिसो जेकॾहिं माफ़ करे त औरत खे हक़ आहे, कुझु ॾे थी त बि ठीकु आहे, हुनजी मिल्कियत आहे। फ़कुलूहु हनीअ मरिया, अलाह ताला फरमायो जॾहिं औरतूं पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां तव्हांखे ॾियनि थियूं त पोइ तव्हां उनखे खाई सघो था। हनीअन जो लफ़्ज़ फरमाए करे कुलू खां पोइ फ़कुलूहु हनीअन मरिया ॿ सिफ़तूं ॿुधायूं वियूं, खाईंदव पर ख़ुशीअ सां, खाईंदव पर औरत बि जॾहिं ख़ुशीअ सां ॾे। हनीअन जे लफ़्ज़ जी माना तव्हां बि उनखे ख़ुशीअ सां खाओ, मरियन जे लफ़्ज़ जी माना औरत बि ख़ुशीअ सां ॾे। जंहिं मां मालूम थियो त कॾहिं कॾहिं का शइ कंहिं माण्हूअ खां ज़ोरी फॿाए करे वठिबी आहे न, काई बि हुजे, खाइण जी, पाइण जी, पीअण जी, चोड़ण जी, कहिड़े बि क़िस्म जी शइ हुजे, ज़मीर अंदर में मलामत ज़रूर कंदो आहे ज़िंदह दिल माण्हूअ खे त मां ॾाढा ई करे हिन खां वठी त वियुसि, पर यार मूंखे खुखे थी आहे, इहो खाधो मूंखे पेट में अटके थो, इहो खाधो बि सां मूंखे हज़म नथो थिए, हे कपिड़ा, ये जॻह, ये जाइदाद, ये मिल्कियत मां फॿाई त आहे, पर यार मूंखे खुटके थी पई। अलाह से फरमायो हनीअन, इहो खुटको तव्हांखे जीअं न थिए ईअं खाओ। पोइ खुटको कीअं न थींदो, जॾहिं अदल ऐं इंसाफ़ असां वारे ॿुधायल तरीक़े सां तव्हांखे मिलियो हूंदो, तव्हां ॾाढा ई करे न वरितो हूंदो, नाजाइज़ी नाइंसाफ़ी करे न वरितो हूंदो त। ऐं मरियन जो लफ़्ज़ फरमाए करे ॿुधायो वियो त औरत बि तव्हांखे ख़ुशीअ सां ॾिनो हुजे, बेदिलियो थी करे न, तव्हांजे ज़ोर ज़बरदस्तीअ खे ॾिसी करे या मोह किनो कयोसि उनखे ॾिसी करे कंहिं बि तरह सां हुन मजबूर थी करे न ॾिनो हुजे। इतां सम्झ में आयो त कुझु शयूं माण्हू पंहिंजूं कंहिं ॿिए खे ॾींदो आहे, कॾहिं कंहिंजे कावड़ ऐं रंज खां बचण जे लाइ, त रंज कंदो मुंहिंजे मथां, कावड़ ऐं गुस्सो कंदो, बसि छॾेसि इहा हिनखे ई हुजे, सम्झ में आयो त उहा शइ अॻिले खे फॿंदी न आई, सम्झ में आयो त इहा अॻिली शइ जेका रंज सां ॾिनी वेंदी आहे उहा सिंधीअ में असां चवंदा आहियूं न त इहा पेट में सूर हुजंदी, छो त रंज सां मिली आहे, चवंदा आहियूं। इहो लफ़्ज़ नंढड़ो आहे पर वॾी माना रखंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे कोई माण्हू बुखायल हुजे, हुनजे साम्हूं वेही करे खाधो खाइबो आहे त पोइ कुझु चङड़ा वॾड़ा चई वठंदा, अबा उहो ॾिसे थो वेठो तव्हां ॾे हुनखे खारायो न त पेट में सूर पवंदो, माना छा, हुनखे बि सख़्तु तलब आहे, हुनखे खारायो, हुनजे साम्हूं जेकॾहिं ईअं खाईंदव त इहो खाधो तव्हांखे बहैसियत इंसान जे, बहैसियत इंसानी हमदर्दीअ जे, इहो तव्हांखे खुखंदो पियो अंदर में, पोइ तव्हांखे थोरो बि गड़बड़ थी पई तव्हां चवंदो त हिन पेट में सूर विधो आहे, ईअं कोन्हे को, मक़सदु चवण जो इहो हूंदो आहे त अॻिले खे ज़रूरत आहे हुनखे खारायो, बसि अॻिले खे तलब आहे हुनखे खारायो, इहो लफ़्ज़ चयो वेंदो आहे मुआशिरे में। अलाह तबारक व तआला फरमायो पराओ हक़ जॾहिं तव्हां औरतुनि जो ख़ुसूसन हक़मार वारो फॿाईंदव न, उनमें बि इहे सूरतूं थींदियूं। जेतिरे ताईं किन बुज़ुर्गनि त एतिरे क़दुरु लिखियो आहे त जेसीं ताईं औरत खे हक़मार मर्द नथो ॾे न, तेसीं ताईं उहो ज़िंदगीअ जो हर क़दम, हर कारोबार, हर धंधो, हर वापार, हर ज़िंदगीअ जो मरहलो परेशानियुनि, सूरनि, दर्दनि मां गुज़ारींदो आहे, नाकाम थींदो आहे। छो त औरत संदसि जेको ज़िंदगीअ जो साथी आहे उनखे हक़ पूरो कोन ॾिनो अथई त उहा हिनजी ख़िदमत या उन मामले में हिनजो साथ कहिड़ो दिलि सां ॾींदी। हर उहा जोड़ी कामयाब ऐं कामरान हूंदी आहे जंहिं पंहिंजो हक़ पहिरियां ॾेई छॾियो, पहिरियां ॾेई छॾियो आहे। पुराणे ज़माने खां ईअं हो, सच पच असां मुस्लमाननि में बि निकाह इब्तिदामी जेके वरड़नि जा थिया अॼु ताईं बि कुझु घर ईअं आहिनि, उते निकाह बसि थी वेंदो आहे, हक़मार ज़बान सां चयो वेंदो आहे, पोइ वरी विसरी वेंदो आहे। हक़मार ॾियण बि, माइनि खां वठण बि, पोइ केतिरो ई उन्हनि जे दिलि में खणी ख़्यालु ईंदो हूंदो त मूंखे मिलियो कोन्हे, पर जॾहिं बि ज़िंदगीअ में उहा ॻाल्हि चुरंदी आहे न हक़मार जी,
त उहे पोरियूं अॼु ताईं बि चई वठंदियूं आहिनि त असांखे वरी कॾहिं मिलियो छा। मालूम थियो त हक़ हुनखे खपे थो पर ॾिनो कोन वियो आहे। चूंकि अॼोके दौर में निकाह पढ़ण वारे माण्हूअ जे मथां ई लाज़िम आहे, जंहिं वक़्तु निकाह पढ़े उन वक़्तु घोट खे चई छॾिजे त ॿुध हथ न लाई न माईअ खे तेसीं ताईं जेसि ताईं हुनखे हक़ मार नथो ॾे। उते खां ॿुधाए छॾेसि त हक़ मार जी हैसियत छा आहे ऐं हुनजो हक़ औरत जो केतिरो आहे, त जीअं हुनखे पंहिंजो हक़ मिली वञे ऐं औरत हिन सां ख़ुशि ही बि हुन सां ख़ुशि रहे। तव्हां त ॿियनि फितरनि फसादनि खां बचनि, इहा हिकमत आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे बयान करण सां गॾोगॾु निहलतन जो लफ़्ज़, हनीअन मरीअन जा टई लफ़्ज़ अहिड़ा बयान फरमाया त तव्हां हिनखे पंहिंजे तरफ़ खां चटी सम्झो या पंहिंजे तरफ़ खां बोझ सम्झो, इहो तव्हांजो कमु आहे, कुलीअ जो कमु आहे। असां तव्हांखे जेका तालीम ॾिनी आहे हर तरह सां तव्हांखे इन नहूसत वारे, बुराइनि बुछड़ाइनि वारे, बदहज़मीअ वारे शयुनि खां ई बचाइण था चाहियूं। असां वरी तालीम पाक साफ़ शफ़ाफ़ आहे। पोइ इन जे करे जेकॾहिं कोई माण्हू उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे काई बि तदबीर अहिड़ी अख़्तियार थो करे जो घरवारीअ खां हक़ मार माफ़ कराए थो वठे, पोइ औरत जेकॾहिं हुनजे इन तदबीरुनि में वकड़ में चालाकीअ में अची करे माफ़ बि करे वई न, त इहो इंदन नास उन औरत जे तरफ़ खां ब्लैकमेल या बेख़बरीअ कमकुलीअ जे बुनियाद ते हिनखे हा त थी वेंदी पर अल्लाह ताला वटि इहो हलाल कोन थींदुसि, छो त हिन में हरबो इस्तेमालु कयो आहे न। अल्लाह ताला सिधो सो फरमायो ॾेई छॾियो ख़ुशीअ ख़ुशीअ सां, हिन ॾिनो न ई ख़ुशीअ सां चालाकीअ सां वरितो, आयात जे मुखालिफ़ थी वियो। अल्लाह ताला वटि हलाल कोन अथसि, माईअ करे ॾिनो आहे, उनखे ख़बर जो कोन्हे त मूंसां चाल कहिड़ी थो खेॾे। अॼुकल्ह अॼोके दौर में वरी कीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे इहो जेको हक़ मार में न तोखे सोन में ॾिनो होसीं ॾाजे वाजे में, पोइ इहो ॾे भला त पोइ कारोबार कयूं या जॻह वठूं या ढोर ढगा वठूं, इहे वठूं, पोइ वरी तोखे ॾींदुसि। कॾहिं मिलिया आहिनि उन्हनि खे? इहे चालाकीअ जा लफ़्ज़ चई करे हुनखां कढियो वेंदो आहे। कॾहिं मिलिया आहिनि? हा, सभु हिकु जहिड़ा बि कोन्हनि, के वरी अहिड़ा बि आहिनि सुलछणा जेके उन्हनि खां बहितर सुठा ॿीणा टीणा चवणा करे बि उहे ज़ेवरात औरतुनि खे वरी वठी बि ॾियनि था। कुझु अहिड़ा बि आहिनि, सभु हिकु जहिड़ा बि कोन्हनि। त मक़सदु चवण जो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ख़ुशीअ सां ॾियो, असांजो हुकुम आहे इहो। जंहिं ख़ुशीअ सां ॾिनो तंहिं कमायो, तंहिं पंहिंजे घर खे संभालियो, ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजे बच्चनि सां ॾाढो ख़ुशि रहियो। पोइ तॾहिं त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला वटि हिन चालाकीअ सां फबायो, औरत हुनखे कंहिं बि तरह सां ॾिनो, अल्लाह ताला वटि हिनखे माफ़ कोन्हे, छो त हिन चालाकी कई आहे, क़यामत जे ॾींहं जो हिसाब ॾियणो पवंदुसि। तॾहिं त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुर पाक जे इन आयत जे ॿुधण खां पोइ फरमाईंदा हा, बुज़ुर्गनि उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में फरमाईंदा हा त जंहिंजो निकाह थिए न, ख़बरदार हक़ मार मुक़रर ई एतिरो कयो जेतिरो तव्हां ख़ुशीअ सां ॾेई सघो। पंहिंजो नालो पंहिंजो ॾेखार करण जे लाइ वॾे तादाद में सोना ज़ेवर के गाॾियूं के जॻहूं के ढोर के उठ इहे मुक़रर न कयो जो सुभाणे तव्हां ॾेई न सघो। हक़ मार ओतिरो मुक़रर कयो जेतिरो आसानी सां ख़ुशीअ सां ॾियो, ॾेई सघो। जेकॾहिं हक़ मार घणे मुक़रर करण में इज़त हुजे हा दुनिया में, या अल्लाह ताला जे तरफ़ खां उन बाने खे कोई इनाम मिलणो हुजे हा, त अल्लाह जा रसूल सभ खां वधीक हक़दार आहे, उहे पंहिंजो हक़ मार निकाह में वधीक मुक़रर कंदा। पर हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे घर वारनि सां जॾहिं बि निकाह कयो 12 साढा 12 ओकिया चांदीअ जा इन खां वधीक हक़ मार मुक़रर कॾहिं बि न कयो आहे। ऐं इहा तमामु मुख़्तसर रक़म हुई। इन जे करे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि त हक़ मार मर्द मुक़रर ओतिरो करे जेतिरो ॾेई सघे, पोइ केतिरो करे ऐं कहिड़ी शइ मुक़रर करे, सोना ज़ेवर बि न, छो त रोज़ उन्हनि जो रेट लहंदो चढ़ंदो आहे। पैसनि जो तादाद मुक़रर करे ही पैसो, पोइ हुन में घटि बि थी सघनि था, वधीक बि जेका मुक़रर करे, पर उहे ॾे जेके आसानीअ सां हथ में औरत खे ॾेई सघे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त कम से कम 10 दिरहम चांदीअ जा, कम से कम वधि खां वधि जेतिरो वणेसि मुक़रर करे, पर कम से कम 10 औरत जो हक़ आहे।
इहे 10 कम से कम इन जे करे चई त इहे वरी उन महिल आसानी सां अदा करे सघंदो चांदीअ जा 10 दिरहम। अंदाज़े मुताबिक़ हिकिड़े दिरहम जो वज़न जेको हूंदो आहे ग़ालिबन 8.5 मिसकाल या 7.9 मिसकाल ईअं थींदो आहे कीरतनि जे एतबार सां, वज़न जे एतबार सां। ऐं उनजी रक़म थुल्हे लेखे का 7,500 खां 8,000 जे विच ते वेंदी 10 दिरहमनि जी, चांदीअ जे 10 दिरहमनि जी। कम से कम हक़मार एतिरो हुजे, इन खां घटि जेकॾहिं हूंदो त इहो नाजाइज़ आहे, ज़ुल्म आहे औरत सां। उन खां वधीक जेकॾहिं हूंदो उहो पंहिंजे बुत ते भाड़े करे रखे, भाड़े ॾिसे त मां एतिरो ॾेई सघंदुसि। पोइ मुआशिरे जे अंदरि हक़मार मुक़ररु करण सां हिकु ख़राबी वॾी हीअ पैदा थी वई आहे, छो त क़ुर पाक जी तालीम जो कोन्हे। ख़राबी हीअ मुक़ररु थी वई आहे त माण्हू हक़मार निकाह महिल वॾो मुक़ररु कंदा आहिनि पर ॾेई कोन सघंदा आहिनि, सिर्फ़ु नाले ख़ातिर। उहो लिखियो पियो हूंदो आहे। अॼुकल्ह चूंकि हर हिकु धिकनि थाबनि मां गुज़रियो आहे, रिश्तनि जे ॾेतनि लेतनि में दोखा फ़रेब घणा थी विया आहिनि त पोइ हर हिकु उथंदे खां लिखाए थो वठे। ऐं कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि बहितर बि आहे, जेको लिखी ॾींदो त को कन बि खणियल हूंदुसि सदाईं, न त ठगी पियो कंदो। हाणे जेको लिखी ॾींदो ऐं उन लिखत में न घणो हक़मार लिखायो आहे, अॻिते हली करे जेकॾहिं उहा जोड़ी न बि हली सघे न, अलाह ताला त सभिनी खे सलामत रखे, जे न बि हली सघे टुटे थी त हाणे एॾो वॾो हक़मार त हुनखे ॾियणो ई ॾियणो आहे। हाणे फाथो पोइ इन हक़मार ॾियण जे करे न तलाक ॾेई सघंदो, न हुन जोड़ीअ सां को ख़ुशीअ सां गुज़ारे सघंदो। रक़म वॾी लिखियल आहे, हुनजे करे फाथो पियो आहे, तलाक ॾींदो ॾियणी पवंदसि। तंहिंजे करे हाणे ईअं पियो थाबनि में गुज़ारींदो, पाण बि उन औरत जी ज़िंदगी में ईअं गुज़रंदी। इहे सभु सूरतूं जहालत जो असर आहिनि। क़ुर पाक जे तालीम खां माण्हू बेख़बर आहे, नावाकुफ़ात ऐं इहे ख़राबियूं आहिनि। क़ुर पाक जे तालीम खे माण्हू सीने सां लाहे सिखी वठे, उन ते अमल करण जो तरीक़ेकार उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, उलमा वटां सिखी वठे, पोइ ज़िंदगी आसान आहे। वरन त इंसान जी ज़िंदगी जेका गुज़रे थी इहा ईअं पई थी गुज़रे, बसि नाले में मुस्लमान आहे, हक़ीक़त में इस्लाम जे अहकामनि जी हुनखे काई ख़बर कान्हे का। अल्लाह ताला तव्हां असांखे इस्लाम जे अहकामनि जी चङी तरह पहिरियां ॼाण नसीब फरमाए, उन खां पोइ असांखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।